अस्सलाम वालेकुम दोस्तों उस्ताद तबको जो फ़नकार तबको इहो हर दौर में पैदा थींदो रहियो। इन में को शक शुबो न आहे त अॼु जे दौर जो जेको उस्ताद आहे उहो मुमताज़ मौलाई आहे। दोस्तों जॾहिं ॿिए सिंध जे अज़ीम माना रागी जे कलाकार जी ॻाल्हि कंदासीं त उन में को शक शुबो न आहे त उन्हनि में जेको नालो आहे शमन अली मीराली जो नालो आहे। शमन अली मीराली भी तमाम भलो जेको रागी आहे उस्ताद आहे। हिक ॾींहुं सुहिणा तूं मुंहिंजो सॾाई दे, हिक ॾींहुं सुहिणा तूं मुंहिंजो सॾाई दे। पर दोस्तों कुछ शख्स अहिड़ा हूंदा आहिनि, कुछ शख्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कुछ पर्सनैलिटियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माना तमामु जग मशहूर हूंदियूं आहिनि, जेके उस्तादनि जा भी उस्ताद हूंदा आहिनि। दोस्तों तव्हांखे ख़बर हूंदी त मां कंहिंजी ॻाल्हि थो कयां, मां ॻाल्हि कयां थो उस्ताद जलाल चांडियो जी। उस्ताद जलाल चांडियो उहा वाहिद शख्सियत आहे, उहा महबूब हस्ती आहे जेको उस्तादनि जो मञूं था। शमन अली मीराली माना हिकु उस्ताद फ़नकार आहे, मुमताज़ मौलाई पंहिंजे फ़न जो माहिर फ़नकार आहे। ॿई असांजे अखियुनि जा नूर आहिनि, पर उस्ताद जलाल चांडियो जहिड़ो ई माना हस्ती न आहे। उस्ताद जलाल चांडियो जो जॾहिं राग जो असां हिन सां मुआज़नो कंदासीं त असांखे ख़बर पवंदी त उस्ताद जलाल चांडियो कहिड़े पाए जो माना फ़नकार हो, कहिड़े लेवल जो फ़नकार हो। ख़बर ॿुध उस्ताद फिरोज़ गुल आशिक़ खां जॾहिं महबूब मोकिलाए ऐं वञे पियो, आशिक़ ॾिसी पंहिंजे महबूब खे छा पियो चवे, अजोकी रात रही पो त मुंहिंजी दिल थी घुरे, ओ मुंहिंजी दिल थी घुरे। उनखे पंहिंजो महबूब चए पियो मां वरी ईंदुमि, अॼु मूंखे छॾ मां वरी ईंदुमि। चए पियो पोइ हयाती ते भरवसो न आहे। ही फरमाश आहे रईस पुनल खान मरी जी। वो जो चएसि पियो मां मोटी ईंदुमि, चए पियो हयाती ते भरवसो न आहे त छा पियो चएसि, अजोकी रात रही पो त मुंहिंजी दिल थी घुरे, ओ मुंहिंजी दिल थी घुरे। जानी पो केर जिए केर मरे, हो थी न परे। दोस्तों राग में वॾा माना गुर खपंदा आहिनि। हुन में सुर जी ख़बर हुजे, थुल जी ख़बर हुजे, मौसीक़ी जी ख़बर हुजे, रिदम जी ख़बर हुजे, ढोलक वारो कीअं ढोलक थो वॼाए, सम्झो था, बाजे वारो कीअं थो बाजो वॼाए, उन्हनि खे बि गॾु खणी हलणो आहे। ईअं न त बाजो पंहिंजी धुन सां पियो वॼे ऐं दोलियारी जेको आहे तबलाई हू पंहिंजे धुन सां पियो वॼे, यकतारो चपड़ी पंहिंजे हिसाब सां पियो वॼे। हिकिड़े जो मुंहुं माना दादू ॾे, ॿिए जो वरी गोर खिल ॾे, ईअं कोन थींदो। माना फ़नकार जो कमाल सभिनी खे गॾु खणी हलणु। उस्ताद जलाल चांडियो जेको उहो फ़नकार हो जेको पंहिंजे राग में माहिर हो, ऐं जीअं बि सुर में माना हथु विझंदो ऐं उनखे गुनगुनाईंदो त तबलाई खे ख़बर हूंदी त बाबा हिनखे छा वॼाइणो आहे, डोलियारी खे ख़बर हूंदी ऐं बाजे वारे खे ख़बर हूंदी त मूंखे बाजो छा वॼाइणो आहे। उस्ताद जलाल चांडियो जा पंहिंजो बाजे वारो बि पंहिंजो, दोल वारो जेको आहे तबलाई उहो बि पंहिंजो, माना हर जेके उहे जेके राग जा जेके माहिर हुआ, जेके फ़नकारनि जा पंहिंजी कला जा माहिर हुआ, साज़िंदा, उहे पंहिंजा हूंदा उस्ताद जलाल चांडियो वटि। अच्छे ही वठ ही छा आहे, ॾिस मूं तोला शरबत आंदो आहे, ही वठ पी। न न नथो पी, मां वञा थी। बुध तू हल न शराबी, चाल मता का नजर लगई है। हल हल अॼु जा जेके असांजा मौसीकार आहिनि त हू त पाण त कुझु वॼाए नहीं कोन था न,
हाणे शमन अली मेराली हींअर कुझु कोन थो वॼाए या मुमताज़ मौला या हुन वटि पंहिंजो त साज़ कोन्हे न। बस कर तू मौलाई हर पासे अजुदाई, हर पासे अजुदाई, हर पासे अजुदाई। बस कर तू मौलाई हर पासे अजुदाई। दोस्तों जॾहिं मुमताज़ मौलाई गाए थो त माना दुनिया मस्तु थी थी वञे, दुनिया चाहे थी, आवाम चाहे थी, ऐं नौजवान तबिको ख़ासि तौर ते माना बहिराड़ी जो हुजे या शहर जो हुजे तमामु घणो पसंदि करे थो। ऐं इन में को शक शुबो न आहे त अॼु जी जेका माना टॉप लिस्ट में वॾनि फ़नकारनि में मुमताज़ मौलाई जो नालो जेको तमामु मशहूरु नालो आहे, वॾो नालो आहे हिकिड़ो। ऐं शमन अली मेराली जेको आहे उहो बि तमामु वॾो उस्ताद रागी आहे, तमामु वॾो फ़नकार आहे, तमामु भलो फ़नकार आहे। माज़ी में बि हुनजा कलाम तमामु बहितरीनु हुआ, तमामु सुठी शाइरी हुई ऐं अॼु जे दौर में बि तमामु बहितरीनु शाइरी आहे, अवाम में माना मक़बूल तरीन आहे। हुनखे जेके नौजवान तबिको तमामु घणो ॿुधे थो, हुनखे ॿाहिराड़ी बि ॿुधे थी ऐं शहर बि ॿुधनि था, शहर वारा बि ॿुधनि था, वॾनि शहरनि वारा बि ॿुधनि था, शहर वारा बि ॿुधनि था, वॾनि शहरनि वारा बि ॿुधनि था ऐं ॿाहिरि मुल्क में बि ॿुधियो थो वञे। जिथे जिथे सिंधी माण्हू रहनि था उते ॿुधनि था, मुमताज़ मौलाई खे बि ॿुधनि था, शमन अली मेराली खे बि ॿुधनि था, ॿिन्हिनि रागिनि खे पाण पसंदि कनि था। ऐं उस्ताद जलाल चांडियो उहो त माना हिकिड़ो दिलनि जो ठार आहे, माना हुनखे केरु न सुञाणे। मां चवां थो त उहो बदनसीब माण्हू हूंदो जेको उस्ताद जलाल चांडियो खे माना न सुञाणे। हुन राग माना ॿुधियो ई न हूंदो, हुन राग माना कंहिं कन ते हुन ते पियो ई न हूंदो जेको उस्ताद जलाल चांडियो खे न सुञाणे। छो जो उस्ताद जलाल चांडियो जेको राग जो बादशाह, संगीत जो बादशाह, कलाकारी जो बादशाह, बबर शेर फ़नकारो, यकतारे चपड़ी जो बेताज बादशाह, जग मशहूर झर झंग हुनखे सुञाणे। माना जिथे वञो त माना उस्ताद जलाल चांडियो जी खे त माना हर ॿार बच्चो नंढो वॾो पोड़ो पको माना सभु सुञाणे। त बाबा ही उस्ताद जलाल चांडियो त माना वॾो अज़ीम फ़नकार। हाणे पंजाब में वञो तव्हां पंजाब वारनि खां पुछंदो त उहो बि ॿुधाईंदा त बाबा उस्ताद जलाल चांडियो वॾो फ़नकार हो सिंध जो। बलूचिस्तान में वेंदो तव्हां ॿियनि फ़नकारनि जा नाला वठंदो, उहो चवंदा असांखे ख़बर न आहे कहिड़ो फ़नकार आहे या न आहे, असांखे ख़बर न आहे। पर उस्ताद जलाल चांडियो जो नालो वठंदा त फ़ौरन हुनखे माना सुञाणे वेंदा त बाबा हा हा सिंध जो वॾो अज़ीम फ़नकार। छो जो पाण बि ॿुधनि था। पंजाब में वेंदो त पंजाब में बि उस्ताद जलाल चांडियो खे सुञाणे वेंदा, सरहद में वेंदो उते बि सुञाणींदा, दुबई में वेंदो उते बि उस्ताद जलाल चांडियो जा आशिक़, भारत में वेंदो, राजस्थान गुजरात में वेंदो त उते बि माना उस्ताद जलाल चांडियो जा आशिक़, कतर में वेंदो, सऊदी में वेंदो त तव्हांखे उस्ताद जलाल चांडियो जा आशिक़ हर जॻह ते मिलंदा। काछे खां वेंदे थर बर ताईं माना उस्ताद जलाल चांडियो खे ॿुधनि था ऐं माण्हू पसंदि कनि था ऐं दिलि में जायूं ॾियनि था। एॾो अज़ीम फ़नकार आहे। दिल बर दूर थी दिल पर दूर थी दीदो दिलासा के, दिल पर दूर थी दीदो दिलासा केर। अरे आ तू पीर हो तरफ अब दजे जेके ॿिया जेके फ़नकार आहिनि जिन में शमन अली मेराली आहे या मुमताज़ मौलाई आहे, बेशक इहे तमामु वॾा फ़नकार आहिनि, इन में को शक शुबो न आहे त उस्ताद फ़नकार आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त उस्तादनि जो उस्ताद जेको फ़नकार आहे उहो हिकिड़ो ई आहे, उस्ताद जलाल चांडियो आहे। हुन खां पोइ को उस्ताद पैदा थियण वारो ई न आहे। जेको उस्ताद वारो वॼाए वियो त बसि वॼाए वियो। पंहिंजो प्यार कदन खां पुराणो, पंहिंजो प्यार
शाहिद तेला सुना सजो संसार सजन का पुराणो दिल पंहिंजो प्यार सजन का पुराणो दिल पंहिंजो प्यार शाहिद तेला सुना सजो संसार सजन का पुराणो। दोस्तों मां सम्झा तो ये वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।